आयत नंबर 58 का तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम खे मोकिलियो त तव्हां वञी करे फ़िरौन खे दावत ॾियो ऐं उनखे चओ त अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत ते ईमान आणियो ऐं बनी इसराइलनि जे मथां जेको तव्हां ज़ुल्म कयो आहे इन ज़ुल्म खे ख़तमु कयो। हाणे इन दौरान अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ताक़त खे बयानु फ़रमायो, इंसान खे पंहिंजी ख़िलक़त यादि ॾियारी त इंसान यादि कयो त इन मिटीअ मां तव्हांखे पैदा कयोसीं, इन में मोटाईंदासीं, वरी तव्हांखे इन मिटीअ मां उथारींदासीं। ऐं इन क़ौम वारनि खे जिन खे दावत ॾिनी वई, इन दावत वारनि फ़िरौन वारनि असांजी आयतुनि खे कूड़ो कयो ऐं इनकार करे वेही रहिया अल्लाह पाक जे हुक्मनि जो। अल्लाह फरमाए त क़ाल अजितना लितुख़रिजना मिन अर्दिना बिसिहरिका या मूसा। फ़िरौन वारनि अची करे इहा ॻाल्हि कई त ए मूसा तूं असां वटि इन जे करे आई लितुख़रिजना ताकी तूं असांखे असांजे ज़मीन मां कढे, बिसिहरिका या मूसा पंहिंजे जादूअ जे ज़रिए सां ए मूसा, बजाए इन जे जो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां इल्मी उन सां बहस करे या उन सां ॻाल्हियूं करे त बाबा कहिड़ी तरह तूं अल्लाह जी दावत थो ॾे, कहिड़ी तरह तूं जेको आहे असांखे इन माबूदनि जे बातिल माबूदनि जी इबादत खां झले थो, कहिड़ी तरह तूं असांजे ज़ुल्म खे नाइंसाफ़ी चवे थो। इहो आहे हिकिड़ो उन जो दलील बाज़ी करणु, बजाए इन जे जो दलीलनि जी ज़बान ॻाल्हाए सिधो सओं उन हिकिड़े तरफ़ खां, यानी जहिड़ी तरह बातिल जो हमेशह कमु ई इहो हूंदो आहे त जॾहिं कंहिं ॻाल्हि में फासंदो त बजाए उन ॻाल्हि ते ॻाल्हि करण जे या बहस करण जे ॻाल्हि वञी कुंड वञी वठंदो, बजाए इन जे जो जेकॾहिं हिन सां मुआमिलो हुजे कर्ज़ जो त हाणे बजाए इन जे उन सां कर्ज़ ते ॻाल्हायां रहंदो वञी करे ॿी कुंड वठंदुसि, उनखे वञी करे चवंदुसि त हे अहिड़ो आहे, हे अहिड़ो आहे, हे ख़राबु आहे, फलाणो आहे, टीरा। अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम आणी करे माण्हू अॻिले जी शख़्सियत जे मथां डैमेज करण जी कोशिशि कंदो। जहिड़ी तरह अवां जेकॾहिं मुस्लमान आहियो, मुवाहिद आहियो, अवां जेकॾहिं तौहीद ते ॼमियल आहियो त हाणे जेको क़ुर जो मुख़ालिफ़ हूंदो या अल्लाह जी वहदानियत जो मुख़ालिफ़ हूंदो, बजाए इन जे जो उहो तव्हां सां इन ॻाल्हि ते दलील बाज़ी करे त बाबा तव्हां ख़ालिस अल्लाह खे सॼो था, छो क़ुर चयो अहिड़े क़िस्म जा मिसाल जीअं अक़ली मिसाल ॾियो, बाबा तव्हां असांखे पैदा अल्लाह कयो, हिन ज़मीन आसमान खे अल्लाह पैदा करणु फरमायो, असांजो ख़ालिक मालिक अल्लाह, राज़िक अल्लाह, अल्लाह खां सवाइ जिन लकड़नि खे या जिन बातिल माबूदनि खे तव्हां सॼो था उन्हनि तव्हांजे लाइ कयो छा आहे? इहो हिकिड़ो अक़ली दलील आहे। इन अक़ली दलील ॾियण जे बजाए जेकॾहिं अवां बातिल सां ॻाल्हाईंदा त उहो तव्हांखे छा चवंदो, बाबा हे पीरनि खे मञी कोन था, हलो बाबा न मोह न मुहांडो, अड़े बाबा मुहांडा। उनखे जेकॾहिं चवंदे त बाबा ख़ालिस अल्लाह जी इबादत कर, चवंदा हे पीरनि खे मञी कोन था। बाबा ख़ालिस जेको आहे अल्लाह तबारक व तआला जे क़ुर खे पंहिंजे ज़िंदगी जो मर्कज़ बणाए, चवंदा त हे जेके आहिनि अहल बैत खे मञी कोन था। बाबा ख़ालिस जेको आहे अल्लाह तबारक व तआला जी इबादत में कंहिंसां शरीक न कर, चवंदो हे त पको जेको वहाबी आहे। अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम, इहो बातिल हुजण जी निशानी आहे। सदाकत ते हुजण जी निशानी इहा आहे जो माण्हू अक़ली दलील ॾे। तूं जेकॾहिं अल्लाह खे छॾे करे ग़ैरुल्लाह खे सॾे थो, चाहे उहो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु छो न हुजे, इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जन छो न हुजनि, या अल्लाह खां सवाइ जेके हिंदू आहिनि चाहे उन्हनि जा बुत छो न हुजनि, ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे छो न सॾींदा हुजनि, बजाए इन जे जो उहे दलाइल ॾियनि त हा साईं असां वारे हज़रत ईसा अलैहिस्सलाम या हज़रत अली साईं या इमाम हुसैन साईं अहिड़े क़िस्म जी ख़िलक़त पैदा कई, असांजे हथ जो हे टुकड़ो न पैदा कयो, या असांजे फलाणे बचिड़े खे या फलाणे दोस्त खे अहबाब खे असां वारे साईं पैदा कयो, तंहिंजे करे मां अल्लाह खे छॾे करे उनजी इबादत थो कयां। जॾहिं तव्हां काफ़िरनि खां वञी करे पुछंदा, बातिल खां वञी करे पुछंदा, उहे बि तव्हांखे चवंदा पैदा अल्लाह कयो आहे, अल्लाह तबारक व तआला रिज़्क़ ॾिए थो, पर हे बि चूंकि अल्लाह जा प्यारा ॿाना आहिनि, तंहिंजे करे हाणे जेकॾहिं को कंहिंजो प्यारो ॿानो हुजे उनजी उहो जेको आहे आसरो या उनजो को अंगल नाहे मोटाईंदो, तंहिंजे करे असां हिननि वटि जहिड़ी तरह दुनिया में अबो तव्हांजो चवणु नथो वठे, तव्हां उनजे भाउ खे पुट खे वञी करे सिफारिश कंदा, अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला खे पुॼण जे लाइ या उनखे पंहिंजी आरज़ी मञाइण जे लाइ उनजे प्यारनि ॿारनि जो सहारो वठंदा। त हाणे इहा आहे हिकिड़े क़िस्म जी तावील। सवाल थींदो त अहिड़े क़िस्म जो सहारो अल्लाह जे नबीअनि वरितो, सहाबा किराम वरितो, अहल बैत किराम वरितो। ॿियो सवाल इहो आहे जिन खे तव्हां अल्लाह खां सवाइ सॾियो था उहे तव्हांजी सॾ खे ॿुधनि था,
ॿुधनि ई कोन था। को तव्हां वटि हुनजो को दलील? अल्लाह जे बारे में असांखां सवाल कंदा। अल्लाह तबारक व तआला त क़ुरान में पाण जेको आहे फरमायो, नाज़िल कनि फरमाई अमन युजीबुल मुज़्तर इज़ा दआहु व यक्शिफु सूअ। फरमाई त जेकॾहिं मुसीबत जे वक़्त में तव्हां सॾींदा अल्लाह जी ज़ात खे, अल्लाह तव्हांजे सॾ खे बि ॿुधणु फरमाईंदो ऐं फरमाई त तव्हांजी मुसीबत खे खोलणु बि फरमाईंदो। इहा ख़ासो आहे अल्लाह जी ज़ात जी। हाणे अहिड़ी का आयत तव्हांजी ग़ैरुल्लाह जे बारे में आयत ॿुधायो, अल्लाह खां सवाइ ग़ैर जे बारे में आयत ॿुधायो। हालांकि उहे पाण शहीद थी विया। मक़सदु इहो आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में कंहिंखे शरीक न आहे कयो। बीमारियुनि खां शिफ़ा ॾियणु ख़ासो आहे अल्लाह जी ज़ात जो, औलाद ॾियणु ख़ासो आहे अल्लाह जी ज़ात जो, रिज़्क़ ॾियणु ख़ासो आहे अल्लाह जी ज़ात जो। हा जेकॾहिं अल्लाह जा प्यारा बाना ज़िंदा आहिनि, उन्हनि वटि वञी करे माण्हू उन्हनि खे अर्ज़ु करे त साईं तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरो, मां गुनाहगार आहियां, मुंहिंजी बि अल्लाह पाक दुआ ॿुधंदो, पर अव्हां जी अल्लाह पाक सां कुर्ब वधीक आहे। मुमकिन आहे अल्लाह पाक अव्हां जे सदके असांजी दुआ अञा वधीक ॿुधणु फरमाए। इन शइ जो इम्कान आहे छो त हू ज़िंदा आहे, मौजूदु आहे, तव्हांजे साम्हूं अल्लाह जो वली आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ज़िंदा ई कोन्हे, हुनजी कहिड़ी गारंटी आहे त तव्हां 1000 मील परे उहो बि क़बर जे अंदरि मदफ़ून आहे, उनखे तव्हां सॼो था, उहो तव्हांजो सर ॿुधे थो? इहो किथे लिखियलु आहे? त इहे ॻाल्हियूं घणी थी वेंदियूं। बहरहाल अहिड़े क़िस्म जो जॾहिं मुतालबो कबो त उहे तव्हांखे यानी ॻाल्हि हिकिड़ी कबी ऐं हुनजो मुंडु वरी ॿियो वठंदो, बजाए हिन जे जो इन ॻाल्हि ते ॻाल्हाइण जे। मुनाफ़िक़ माण्हू जी निशानी इहा आहे त जेकॾहिं तव्हां जेको आहे, जीअं असां जेकॾहिं सुनत रखी करे या अहिड़े क़िस्म जो रूप अपनाए करे हलूं था जेको सालिहीन जो दीनदारनि जो रूप आहे, कंहिं माण्हू खे मूंखां तकलीफ़ हूंदी न, बजाए इन जे जो उन तकलीफ़ ते ॻाल्हाए, बाबा मुंहिंजा तोॾे पैसा रहियल, तूं मूंखे पैसा छो नथो ॾे, बजाए इन जे जो उन ते ॻाल्हाए, उहो वरी अटैक कंदो न जी शख़्सियत। मुला तव्हांजा त दिमाग़ ई ख़राबु आहिनि, तव्हां रुगो नमाज़ूं पढ़ंदा, बाक़ी तव्हांजा सभु कम पूरा आहिनि। अड़े पूरा जा मतिलबु छा आहे त यानी जेकॾहिं इंसानु आहे त इंसान खां ग़लती न आहे थींदी छा? इंसान खां ग़लती थींदी आहे, उन मामले जे अंदरि ॻाल्हाए, उन मामले खे हल कर, बजाए उन मामले जे हल करण जे उल्टो जेको आहे उन्हनि खे जेके अंदरि में शैतानी फ़साद हूंदो न, उन ते बीह करे अची ॻाल्हाईंदा त हिननि जे अंदरि हे ख़राबियूं आहिनि। अड़े तव्हां जहिड़नि भंगियुनि खां त 1000 दफ़ा भला जेके चोर चुका ऐं उन खां अलावा जेके दुनिया जे तख़्ते ते अमली एतबार सां, चाहे मामलात जे एतबार सां हुजनि या इबादत जे एतबार सां हुजनि, हे दीनदार तबिको जेको आहे ॿियनि माण्हुनि खां 1000 दफ़ा भलो आहे, बज़ुर्गो नाले जे अंदरि ख़्वार आहे। सो अहिड़े नमूने सां क़ुरान फरमाई त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम हुनखे फ़िरौन खे दावत ॾिनी, बजाए उन दावत खे क़बूल करण जे रहंदो हुनजे मथां इल्ज़ाम हुई। कहिड़ो इल्ज़ाम हुई? फरमाई त क़ाल अजितना लितुख़रिजना मिन अर्दिना बिसिहरिका या मूसा। फ़िरौन चयो त ए मूसा तूं असां वटि आहीं ताकी असांखे असांजे ज़मीन मां कढे पंहिंजे जादू जे ज़रिए सां। फलनअतियन्नक बिसिहरिम मिथलिही फजअल बैनना व बैनक मौइदा। फरमाई त तव्हांखे घुर्जे त तव्हां पंहिंजो जादू बि आणियो, असां बि अहिड़ो जादू आणींदासीं। पोइ फजअल बैनना व बैनक, फरमाई अहिड़ी जॻह ते, वाइदे वारी जॻह ते असां पाण में मुकालमो कंदासीं। ला नुख़लिफ़ुहु नहनु वला अंत मकानन सुवा, न असां उन वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदासीं न तव्हां। यानी मैदान रखो, ॻाल्हायो, मुकालमो कयो, ॻाल्हायो हिकिड़े चटियल मैदान में, सिधे मैदान जे अंदरि तव्हां बि पंहिंजा जादूगर वठी अचो, असां बि पंहिंजा जादूगर वठी था अचो, मुक़ाबिलो कंदासीं, ख़बर पवे केरु अकदे केरु न अकदे। क़ाल मौइदुकुम यौमुज़ ज़ीनत। मूसा अलैहिस्सलाम फरमाई अव्हां जो वाइदो हुजणु घुरिजे ज़ीनत वारे ॾींहुं। उन्हनि जो हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु हूंदो हुयो, जीअं मेले वारो ॾींहुं या उन्हनि जी ज़ेबो ज़ीनत हूंदी। बहरहाल क़ौम जे लाइ हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु हुयो, उन मुक़ररु ॾींहं जे अंदरि उन्हनि वाइदो कयो व अन युहशर अन्नासु दुहा, फरमाई त माण्हुनि खे जमा कयो वञे सुबुह जे वक़्त में। फतवल्ला फ़िरऔन फजमा कैदहु थुम्म अता, फरमाई त पोइ फ़िरौन हुतां मुड़ियो, फजमा कैदहु थुम्म अता, फरमाई त पोइ इंसां पंहिंजे इन्हनि फजमा कैदहु पंहिंजे मुशावरत वारनि खे, मीटिंग वारनि खे जमा कई। थुम्म अता, पोइ आयो। क़ाल लहुम
मूसा वैलकुम ला तफ्तरू अलल्लाहि कदिबा। फरमाई त मूसा अलैहिस्सलाम फरमायो उन्हनि जे लाइ अवां जे मथां वैल हुजे, अल्लाह पाक जे मथां कूड़ खे न गड़ियो। तव्हां अल्लाह जे लाइ कूड़ था ॻाल्हायो त अल्लाह खां सवाइ फिरौन बि तव्हांजो मुश्किल कुशा हाजत रवा आहे। फयुस्हितकुम बिअज़ाबिन, इहो अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अज़ाब जे अंदरि मुब्तला करणु फरमाईंदो। जहिड़ी तरह इहो फिरौन फरमाए क़ुरान फतवल्ला फिरौन, उतां फिरौन हलियो फजमा कईदहु, पोइ पंहिंजे साज़िशुनि खे जमा कई, पोइ वरी आयो। मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो अवां जे मथां अफ़सोस आहे जो तव्हां अल्लाह पाक जे मथां कूड़ खे घड़ियो था। अल्लाह पाक तव्हांखे न कूड़ जे करे तव्हांखे सज़ा में विझंदो। वक़द ख़ाब मन इफ़्तरा, ऐं फरमाई त जेके कूड़ ॻाल्हाइनि त इहो ख़ार थींदा। फतनाज़उ अमरहुम बैनहुम व असर्रुन नजवा, फरमाई त पोइ पाण में इन मामले जे अंदरि तनाज़ो कयूं, विढ़िया पाण में जीअं मीटिंग कबी आहे न, ॻाल्हाइबो आहे हिक ॿिए सां ॻाल्हायूं, मशवरो कयूं त मुक़ाबिलो कयूं मूसा अलैहिस्सलाम सां या न कयूं। व असर्रुन नजवा, ऐं फरमाई राज़ जे अंदरि पाण में हिक ॿिए सां मशवरो कयूं। क़ालू इन हादानि लसाहिरानि, त मशवरे जे अंदरि इहा ॻाल्हि बीठी त बाबा ठीकु आहे, जेकॾहिं उन्हनि सां तव्हां वाइदो कयो, वाइदो पाड़ियो, जेकॾहिं असां पोइते था हटूं त हू चवंदा त ॾिठो मुनाज़िरो रखी करे मुक़ाबिलो रखी वरी भॼी विया, ऐं जेकॾहिं असां अॻिते था वञूं त हू हुननि खे बि जादूगरनि खे बि लॻे पियो त मूसा अलैहिस्सलाम असांखे